सगी में बदामनी चोट छड़ी वई। शहर जी मेन बाजार में नामालूम चोट टिन दुकानन जूं छतियूं पटे लखे रुपयनि जो सामान बुहारे विया। पुलिस इंतजामिया ऐं प्राइवेट चौकीदारनि को भी बूटो न बारियो, अवाम लुटजण लगो। रिपोर्ट मूजिब सगी जे मेन बाजार में गुजरियल रात नामालूम चोर अब्दुल कादिर कल्होड़ो जी बेकरी में कैश 1,50,000, फयाज अली हरिया जे कपड़े की दुकान में रोक रक़म 50,000 ऐं लखें रुपयनि जा कपड़ा खणी विया। जॾहिं त सैयद ज़ैनुल आबिदीन शाह मोबाइल कम्युनिकेशन जी दुकान में रोक रक़म ईज़ी लोड जा 3 मोबाइल फ़ोननि समेत लखें रुपयनि जो सामान बुहारे आसानी सां खणी फरार थी विया। जॾहिं त मुतासिर दुकानदारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॾोहारनि बिना डप जे विच शहर में ॾोही वारदात कई आहे। केतिरे ई अरसे खां शहर अंदरि अमन अमान जी सूरत हाल बहितर रहण बाद अचानक शहर अंदरां 3 दुकाननि मां चोरी जी वारदात ते सवे शहरी गॾु थी विया, जिन पेरे ऐं पुलिस जी मदद सां चोरनि जा पेरा खणण शुरू करे छॾिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।